नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सुल्तानपुर खां ख़बर ॾियूं। सुल्तानपुर भरिसां कोठ मियाँ मोहम्मद सालेह अल मारूफ मियाँ एहसन उंडर में जवाबदार मियाँ वहाब उंडर पंहिंजे ई घर में 11 घर भातियुनि खे कुई क़त्ल करे छॾियो। मक़तूलनि में 5 ॿार ऐं 6 औरतूं शामिल आहिनि ऐं क़ातिलनि एतिराफ़ कयो आहे त उहे खून असां पाण कया आहिनि। ज़मीन जे मामले त जीअं खून असां करे भॼी वेंदासीं ऐं इल्ज़ाम वरी असां पंहिंजे भाइरनि ते ई हणंदासीं त जीअं असांखे ज़मीन मिली वञे। वधीक हिननि ॻाल्हाईंदे चयो त भाइरनि जी अणबणत ऐं उन्हनि जे सदमनि जे करे मां पंहिंजी घरवारी माई रुकियत पाण कुठी ऐं धीअ इकरा उहा बि मां पाण कुठी। मुंहिंजे माइरनि खे कुठाए, मुंहिंजी भेणनि सभिनी खे कुठाए। साईं चयो मां बि लिखियो, मां निकितुमि माॻे चई तोखे बि कयां छा लाॾ रवानो। मां चयोमांसि न तुंहिंजे मां तोसां हूंदुमि, तुंहिंजो ख़्यालु कंदुमि। चई ईअं बि सही आहे। वरी बसि निकिरी आयासीं ॿाहिरि। कुठवा उहा हिकु मुंहिंजी माउ, हिकु वॾी भेण, बाक़ियुनि खे मां कलीमुल्लाह कुठवा हबीबुल्लाह जी घरवारी खे ऐं उन्हनि जे ॿिनि ॿारनि खे ऐं ॿिनि नंढनि भेणनि खे ॿियो इन्हनि माना सबूरनि खे मां कुठवा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।